ऐं जानवर केड़ो ज़बह करणो आ उम्र जे एतबार सां समझी छड़ियो। जेकॾहिं तहां उठ ज़बह कयो था त उठ जी उम्र कम अज कम 5 साल हुजे, 5 सालन खां घट न हुजे, वधिक बलिया हुजे, घट न हुजे। जेकॾहिं तहां गऊ मेह या इन्हनि जा नर ज़बह कयो था त उन जी उम्र 2 साल हुजे, 2 साल खां घट न हुजे। ऐं जेकॾहिं तहां बकरी ज़बह कयो था, बकरो ज़बह कयो था त उन जी उम्र कम अज कम 1 साल हुजे, 1 साल खां घट न हुजे। जेकॾहिं तहां दुंबो ज़बह कयो था ऐं उहो 6 महीननि जो आ पर जसामत में साल जे बराबर नज़र थो अचे त उन जी भी कुर्बानी जायज़ आ। जसामत में ॾिसण में थुलो मतारो आ, सेहतमंद आ त उन जी भी कुर्बानी जायज़ आ। 6 महीने वारो जेको तरतीब आ सिर्फ दुंबे जे लाइ आ, ॿियनि जान बकरी वग़ैरह जे लाइ साल हुजण शर्त आ।